أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان على النبي من حرج فيما فرض الله له سنة الله في الذين خلوا من قبل وكان أمر الله قدرا مقدورا الذين يبلغون رسالات الله ويخشونه ولا يخشون أحدا إلا الله وكفى بالله حسيبا ऐं नबीअ जे लाइ उन शइ में जेको अल्लाह ताला उन जे लाइ मुक़ररु करे छॾियो का तंगी न आहे। इहा अल्लाह ताला जी सुन्नत आहे उन्हनि पैगंबरनि में जेके पहिरीं गुज़रिया आहिनि ऐं अल्लाह ताला जो हुकुम मापियल ऐं मुतयन मुक़द्दर आहे। उहे नबी उहे आहिनि जेके अल्लाह जे पैगामनि खे पहुचाइनि था ऐं उन अल्लाह खां डिॼनि था ऐं अल्लाह खां सवा ॿिए कंहिं खां नथा डिॼनि ऐं अल्लाह ताला काफ़ी आहे हिसाब वठण वारो। माक़बल में ही बयान हलियो पे हज़रत ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं उन्हनि जी घरवारी हज़रत ज़ैनब बिनते जहश रज़ी अल्लाह तआला अन्हा जो पोयां जेका आयत गुज़री उन में अल्लाह ताला हिते नालो बि वरितो हज़रत ज़ैद जो फलम्मा क़ज़ा ज़ैद मिनहा वतरन, जॾहिं ज़ैद उन ज़ैनब सां पंहिंजो ताल्लुक़ ख़तमु कयो यानी निकाह जो ताल्लुक़ ख़तमु कयो। उलमा फरमाईंदा त क़ुरान पाक में पूरे क़ुरान पाक में किथे बि कंहिं बि सहाबीअ जो नालो ज़िक्र कोन्हे कयल, सिर्फ़ु ही हज़रत ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह ताला सिर्फ़ु इन्हनि जो नालो ज़िक्र कयल आहे। ऐं उन जी हिकमत इहा आहे त माण्हू हिननि खे चवंदा हुआ ज़ैद इब्न मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी हिननि जो नालो हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिननि जे नाले जी निस्बत हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिननि जो वालिद चयो वेंदो। इहा हिकिड़ी वॾी शराफ़त जी ॻाल्हि हुई, वॾी इज़त जी ॻाल्हि हुई, वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई। पर जेॾी महिल अल्लाह पाक मना फ़रमाए छॾियो त उहे माण्हू उहे ॿार जिन खे तव्हां ज़बानी पुटु बनायो आहे त इहा ज़बानी निस्बत इन खे बयानु न करियो, बल्कि उन्हनि खे निस्बत करियो उन्हनि जे हक़ीक़ी पीउनि जी तरफ़, हक़ीक़ी जेके उन जा वालिद आहिनि उन्हनि जे तरफ़ करियो। त माण्हुनि इहो चवणु छॾे ॾिनो त ज़ैद इब्न मुहम्मद। हाणे हिननि जे लाइ हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी यानी ॾुख जी ॻाल्हि हुई त हिकिड़ी वॾी निस्बत अल्लाह ताला नसीब कई हुई। माण्हू चवंदा ज़ैद इब्न मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे चवंदा ज़ैद इब्न हारिसा। त अल्लाह रब्बुल आलमीन वरी इन जो तदारुक इहो फरमायो त हिननि जो नालो पंहिंजे क़ुरान पाक में अल्लाह ताला ज़िक्र फरमायो, ॿिए कंहिं सहाबी जो नालो अल्लाह ज़िक्र कोन कयो, न अबू बकर रज़ी अल्लाह ताला जो, न हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो, न हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जो, न हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला जो। पर हिननि जो नालो वठी करे हू अल अली जल जलालू, उहो त अल्लाह पाक जी सिफ़त ई नालो आहे अल्लाह ताला जो। बहरहाल हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, हाणे ही सवाल या एतिराज़ जेके थिया उन्हनि एतिराज़नि जो जवाबु अल्लाह ताला ज़िक्र फरमायो। यानी तमामु घणो गोड़ थियो काफ़रनि जे तरफ़ां। अॼु ताईं काफ़र एतिराज़ कंदा था रहनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, यानी हिकिड़ो एतिराज़ इहो बि हो त जॾहिं ॿियूं घर वारियूं मौजूदु हुयूं त वरी ज़ैनब सां निकाह करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। त यानी तअद्दुद निकाह ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कई निकाहनि ते एतिराज़। इन ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त नबीअ जे लाइ उन शइ में जेका अल्लाह ताला मुक़ररु करे छॾे उन जे लाइ उनखे करण में का तंगी कान्हे, क़ाबिल एतिराज़ ॻाल्हि इहा कान्हे। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी शइ मुक़ररु थो फरमाए छॾे त नबी त अल्लाह जे हुकुम जो ताबे हूंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जीअं फरमाईंदो आहे नबी ईअं ई कंदो आहे। नबी पंहिंजे तरफ़ां का शइ कोन कंदो आहे।
त जॾहिं अल्लाह पाक ई मुक़ररु फ़रमाए छॾियो त पोइ कहिड़ो एतिराज़, ही पंहिंजे तरफ़ां कनि त पोइ को माण्हू तॾहिं बि कोई एतिराज़ कोन्हे जॾहिं नबी आहिनि अल्लाह जा, लेकिन जॾहिं अल्लाह पाक हुननि जे लाइ मुक़ररु करे छॾे त पोइ कहिड़ो एतिराज़। ॿी ॻाल्हि इहा आहे त तअद्दुद अज़वाज जेको आहे इहो त अल्लाह ताला जो तरीक़ो रहियो आहे पहिरियनि नबियनि में बि। ख़ासि पहिरियां नबी जेके हुआ अल्लाह ताला उन्हनि खे तमामु घणियूं घर वारियूं ॾिनियूं। ख़ासि तौर ते हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे बारे में लिखियो अथनि त 100 घर वारियूं हुयूं हुननि जूं, ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे बारे में लिखियो अथनि बनी इसराइल जा नबियनि ई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जूं 300 घर वारियूं हुयूं। ऐं इहे जेके घणियूं घर वारियूं हुअण इहा नऊज़ बिल्ला कंहिं ख़्वाहिश जी वजह सां या शहवत जे करे कोन हो, अगरचे नबियनि में ताक़त जेका हूंदी आहे अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े नबीअ खे अल्लाह रब्बुल आलमीन जेको तो दुनिया जे यानी जन्नतनि जी ताक़त अता फरमाईंदो, जन्नतनि जी ताक़त ऐं 40 जन्नतनि जी ताक़त अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े जन्नतीअ में 100 माण्हुनि जी ताक़त माना 4000 माण्हुनि जी ताक़त हूंदी आहे नबीअ में। हाणे इन जो मतिलबु त इहो त जेकॾहिं हू 4000 ज़ालूं रखनि, जीअं आम माण्हू जेको हिकिड़ी ज़ाल थो रखे त 4000 ज़ालूं रखनि तॾहिं बि का ॻाल्हि कान्हे। पर बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जे लाइ जेको आहे सो इहो मुक़ररु फरमायो। अल्लाह ताला फरमाए पियो त इहा त सुन्नत आहे अल्लाह जी, इहो त तरीक़ो अल्लाह जो उन्हनि पैगम्बरनि में जेके पहिरीं गुज़रिया आहिनि। ऐं अल्लाह ताला जो हुकुम जेको आहे उहो तक़दीर जो आहे ऐं यानी मापियल तोरियल जेको अंदाज़ो आहे ऐं उहो मुक़द्दर आहे। छा मतिलबु, जीअं रोज़ी इंसान जी मुक़ररु आहे, रोज़ी इंसान जी मुक़ररु आहे, जेके दाणा लिखिया विया आहिनि उहे हिनखे खाइणा पवंदा ऐं जेके न लिखिया विया आहिनि उहे खाई नथो सघे। जेको पाणीअ जो फुड़ो लिखियलु आहे उहो पीअणो पवंदो ऐं जेको लिखियलु न आहे उहो पी नथो सघे। ईअं ई हीउ जेके निकाह जो मामिलो आहे, जेतिरनि औरतुनि सां निकाह लिखियलु आहे, जंहिं जंहिं सां लिखियलु आहे उहो हिनखे करिणो पवंदो। हीउ अल्लाह रब्बुल आलमीन जी तक़दीर जो मामिलो आहे। ऐं ॿियो इन में हिकमतूं आहिनि। असल में इंसान जो ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो हिसो वक़्त जो उहो आहे जेको इंसान जो घर में थो गुज़रे, पंहिंजे घर वारनि सां गॾु, पंहिंजे ॿारनि बच्चनि सां गॾु थो गुज़रे। ऐं नबीअ जी त हर ॻाल्हि जेका आहे उहा उम्मत जी अमानत आहे। दीन, हुनजो खिलणु, हुनजो रोअणु, हुनजो उथणु, हुनजो वेहणु, हुनजो सुम्हणु, हुनजी हर शइ दीन। हाणे इलाही वक़्तु जेको इंसान जो अंदरि घर में थो गुज़रे उन घर जे अफ़आल जी ख़बर ॿी उम्मत खे कीअं पए, या त पूरी उम्मत जे लाइ जेको आहे सो छा आहे, हिकिड़ी अमानत आहे। इन अमानत खे अदा करण जो जे लाइ अल्लाह पाक जेको इंतज़ाम फरमायो, ॿिया जेके तरीक़ा सोचजनि त उन में हरज आहे, ॾुखियाई आहे। इहो अल्लाह रब्बुल आलमीन तरीक़ो तय फरमायो त अल्लाह ताला नबीअ खे घणियूं घर वारियूं ॾींदो आहे, पोइ उन्हनि उहे घर वारियूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि नबियनि जा जेके अंदरि जा घरेलू जेके मामलात आहिनि उहे उम्मत ताईं पहुचाईंदियूं आहिनि। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं सुम्हंदा हुआ, हीअं उथंदा हुआ, हीअं खिलंदा हुआ, हीअं ॻाल्हाईंदा हुआ, हीअं गुस्ल फरमाईंदा हुआ, हीअं ही जेको तो जेके बि कम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा घर वारा उहे अंदरूनी तौर ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर वारनि खे अल्लाह ताला इहा सआदत नसीब कई त उन्हनि पंहिंजी उम्मत ताईं इहा उम्मत जी अमानत पहुचाई, इहे तालीमात। त इहे अल्लाह रब्बुल आलमीन इन खां अलावा उहा बि तमामु घणियूं हिकमतूं थियनि थियूं जेके नबियनि जे तअद्दुद निकाह में थियनि थियूं। अल्लाह ताला अॻियां फरमाए पियो अल्लज़ीन युबल्लिगून रिसालातिल्लाह, उहे नबी कहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे पैगामनि खे इंसाननि ताईं पहुचाईनि। नबी वास्तो हूंदो आहे इंसाननि ताईं, अल्लाह ऐं बाक़ी इंसाननि जे विच में वास्तो हूंदो इंसान आहे, पर अल्लाह ताला उन खे यानी फ़रिश्तनि वारियूं सिफ़ात बि अता फरमाईंदो। हूंदो इंसान आहे नबी, पर उनखे अल्लाह ताला फ़रिश्तनि वारियूं सिफ़ात अता फरमाईंदो ताकी फ़रिश्तो जेॾी महिल पैगाम अल्लाह वटां खणी अचे त हू फ़रिश्ते खां उहा शइ हासिल करे सघे, हासिल करे वरी पोइ पंहिंजे जिन्स यानी इंसाननि में उहा जेको अल्लाह जो पैगाम विराए सघे ऐं उन्हनि ताईं अल्लाह जो पैगाम पहुचाए सघे। त अल्लाह ताला फरमाए पियो इहे नबी उहे आहिनि जेके अल्लाह जा पैगाम पहुचाइनि था माण्हुनि खे ऐं अल्लाह खां डिॼनि था ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखां कोन था डिॼनि।
यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिते सभिनी नबियनि जे बारे में आयो त सिर्फ़ु अल्लाह खां ॾिजनि था, अल्लाह जे गैर खां कोन था ॾिजनि। पर शुरू में आयत में आयो त अल्लाह पाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त वतख्शन नास, तव्हां माण्हुनि खां ॾिजो था। असल में छा आहे जो जिते इहा ॻाल्हि आहे त नबी माण्हुनि खां नथा ॾिजनि, माना पंहिंजे रिसालत जे मामलात में अल्लाह पाक जेको हुननि खे पैगाम पहुचाइण जो हुकुम ॾेई छॾियो, उन जे मामले में कंहिंखां कोन था ॾिजनि। ऐं हिते जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में आयो त तव्हां ॾिजो पिया, उन जो मतिलबु इहो हो त छो त निकाह ज़ैनब जेको हो इहो हिकिड़ो दुनियावी मामिलो हो। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए यानी पाण सोचियो पियो त इन जे करे मुंहिंजे मथां जेको जेके काफ़िर आहिनि उन्हनि जो तानो तशनी थींदी, उहे ऐब लॻाईंदा। इन खां जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सम्झी रहिया हुआ त हीउ सिर्फ़ु हिकिड़ो मामिलो आहे, यानी दुनियावी मामिलो आहे, हीउ को रिसालत जो मामिलो कोन्हे। पर पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा इत्तिला ॾिनी वई त न, इहो बि रिसालत जो मामिलो आहे। जीअं तव्हां ज़बानी तौर ते जेको रिसालत जा पैगाम पहुचायो था, ईअं अमली तौर ते बि तव्हां खां असां जेको रिसालत जा कम करायूं था। जेके ग़लति क़िस्म जूं रस्मूं माण्हुनि जे दिलनि में, दिमाग़नि में, रूहनि में घिड़ी वयूं आहिनि, उन्हनि खे साफ़ कराइण जे लाइ सिर्फ़ु कौली तव्हांजी ॻाल्हि काफ़ी कान थींदी, उन लाइ तव्हां खां असां अमली तौर ते कमु कराईंदासीं। ऐं इहो अमली कमु बि जेको आहे रिसालत जे उमूर मां आहे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ख़बर पई त हीअ बि रिसालत जे उमूर मां आहे, त पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजी परवाह कान कई, भले केरु कुझु बि चए, असांखे उहो करिणो आहे जेको अल्लाह पाक असांखे पैगाम पहुचाइण जे लाइ चयो आहे, ज़बानी पैगाम हुजे या फ़इली पैगाम हुजे। त हिते जेको अल्लाह ताला फरमाए पियो त नबी अल्लाह खां ई ॾिजनि था, अल्लाह जे गैर खां कोन था ॾिजनि। इन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि दाख़िल आहिनि, पर कहिड़े मामले में? उहे रिसालत जे मामले में, चाहे रिसालत जो मामिलो कौली हुजे, चाहे रिसालत जो मामिलो जेको फ़इली हुजे। ऐं अॻियां अल्लाह ताला फरमायो कफ़ा बिल्लाहि हसीबा, अल्लाह ताला हिसाब वठण वारो काफ़ी आहे। अल्लाह ताला खे हिसाब वठण जे लाइ ॿिए कंहिंजी ज़रूरत कान्हे, अल्लाह हिसाब वठण वारो काफ़ी आहे। क़यामत जॾहिं अल्लाह पाण हिसाब वठंदो, जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे हुकुम जे मुताबिक़ कयो हूंदो ऐं जंहिं इन्हनि पाकीज़ा हस्तियुनि ते एतिराज़ कया हूंदा, उन्हनि जो पाणे अल्लाह ताला हिसाब वठंदो ऐं पोइ उन्हनि खे पाणे अज़ाब अल्लाह ताला ॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम। सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। नस्अलुका मुजिबात रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक वल गनीमत मिन कुल्लि बिर्रिन वस सलामत मिन कुल्लि इस्म। ला तदअ लना ज़ंबन इल्ला गफ़रतहु या अरहमर राहिमीन वला हम्मन इल्ला फ़रजतहु वला दीनन इल्ला क़ज़यतहु वला मरीज़न इल्ला शफ़ैतहु वला मरीज़न इल्ला शफ़ैतहु वला मरीज़न इल्ला शफ़ैतहु वला हाजतन मिन हवाइजिद दुनिया वल आखिरति इल्ला क़ज़यतहा या अरहमर राहिमीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन।